नाज़रीन, हायर एजुकेशन कमीशन यूनिवर्सिटीज़ में होली मल्हाइण ते पाबंदीअ बाबति जारी कयल नोटिस ते तनक़ीद थियण बाद इहो नोटिस वापसि वठी छॾियो आहे। हायर एजुकेशन कमीशन पारां होली ते पाबंदी जो को बि हुकुम या हिदायतूं जारी न कयूं वयूं आहिनि। हैक पारां इहा वज़ाहत कई वई आहे। हैक जो चवणु आहे त VCs ॾांहुं लिखियल ख़त में शागिर्दनि जी तालीमी सलाहियतुनि खे वधाइण ते ध्यानु ॾियण जे लाइ चयो वियो हो। हैक पारां ऐलान कयो वियो आहे त हैक जे ख़त मां ग़लति तासुरु वरितो वियो, ग़लति फ़हमियुनि जो सबबु बणियल ख़त वापसि वरितो पियो वञे। हायर एजुकेशन कमीशन यूनिवर्सिटीज़ में होलीअ ते पाबंदीअ बाबति जारी कयल नोटिस ते तनक़ीद थियण खां पोइ इहो नोटिस वापसि वठी छॾियो आहे। हायर एजुकेशन कमीशन पारां होली ते पाबंदी जो को बि हुकुम या हिदायतूं जारी न कयूं वयूं आहिनि। हैक पारां इहा वज़ाहत कई वई आहे। हैक जो चवणु आहे त VCs ॾांहुं लिखियल ख़त में शागिर्दनि जी तालीमी सलाहियतुनि खे वधाइण ते ध्यानु ॾियण जे लाइ चयो वियो हो। हैक जे ख़त मां ग़लति तासुरु वरितो वियो आहे, ग़लति फ़हमियुनि जो सबबु बणियल ख़त वापसि वरितो पियो वञे। गुज़िरियल ॾींहुं टाइम न्यूज़ ते अहिड़ी ख़बर ब्रेक थियण खां पोइ सिंध हुकूमत पारां बि सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो हो। सैयद सरदार शाह ऐं सूबाई वज़ीर इस्माइल लाहू टाइम न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल्हि कंदे इन अमल जी तमामु सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कई हुई। सैयद सरदार शाह चवणो त हाणे असां सिंध जे तालीमी निसाब में हिंदू मज़हब बि पढ़ाईंदासीं ऐं होलीअ जो ॾिणु रुॻो हिंदू भाइर ऐं भेनरूं न पर असां मुस्लमान बि मल्हाईंदा आहियूं। होलीअ जो ॾिण ते पाबंदी जेका आहे उहा उनजो नोटिफिकेशन जारी थियण खां पोइ सख़्तु तनक़ीद जेका आहे उहा साम्हूं आई, जंहिंखां पोइ हायर एजुकेशन कमीशन इहो नोटिस वापसि वठी छॾियो आहे। इहो लेटर हैक जी एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर डॉक्टर शाइस्ता सुहेल पारां जारी कयो वियो हो, जंहिंमें वाज़े नमूने इहो चयो वियो त तालीमी इदारनि में रुॻो तालीमी सरगर्मियूं जेके आहिनि उहे जारी रहणु खपनि। शागिर्दनि खे बहितर इंसान बणाइण जे लाइ ज़रूरी आहे त उहे तालीमी सरगर्मियुनि में दिलचस्पी वठनि। होलीअ जहिड़ा ॾिण जेके आहिनि उहे तालीमी इदारनि जे अंदरि न मल्हाइणु घुरिजनि ऐं समूरा जेके तालीमी इदारा आहिनि हैक जे मातहत उन्हनि जे VCs खे मुखातिब थींदे चयो वियो त उहे इन ॻाल्हि खे यकीनी बणाइनि त होलीअ जो ॾिणु जेको आहे उहो यूनिवर्सिटीज़ अंदरि न मल्हायो वञे। लेटर बि अव्हांखे ॾेखारियो पिया। टाइम न्यूज़ ते इन मामले में ख़ुसूसी नशरियात जेका आहे उहा हलण खां पोइ ऐं ख़ासि तौर ते जेको सैयद सरदार शाह ऐं सूबाई वज़ीर इस्माइल लाहू टाइम न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल्हि कई। सख़्तु मौक़िफ़ अचण खां पोइ हैक पारां इहो नोटिस वापसि वरितो वियो आहे। सरदार शाह जो चवणो त होलीअ जो ॾिणु रुॻो हिंदू भाइर ऐं भेनरूं न पर असां मुस्लमान बि मल्हाईंदा आहियूं। इस्माइल लाहू जो चवणो त हैक वटि का बि अथॉरिटी न आहे अहिड़े क़िस्म जी पाबंदी लॻाइण जी, इहो ग़ैर आइनी अमल आहे। सरदार शाह जो चवणो त असां हाणे सिंध जे तालीमी निसाब में हिंदू मज़हब बि पढ़ाईंदासीं ऐं इहो सब्जेक्ट बि शामिलु कंदासीं। इस्माइल लाहू जेके यूनिवर्सिटीज़ एंड बोर्ड्स जा सूबाई वज़ीर आहिनि उन्हनि जो चवणो त इन अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था, मुतालबो कयूं था त फौरी तौर ते इहो लेटर वापसि वरितो वञे। टाइम न्यूज़ ते जेके प्रोग्राम्स हलंदा आहिनि उन्हनि प्रोग्राम्स में बि दानिश्वरनि पारां इन अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कंदे मुतालबो कयो वियो त अहिड़ो लेटर वापसि वरितो वञे। जंहिंखां पोइ हैक पारां हिकु त वज़ाहती बयानु जारी कयो वियो आहे जंहिंमें इहो लेटर वापसि वठण जी ॻाल्हि कई वई आहे।